पिछा मटियारी सूबाई वज़ीर बहाली खातो मखदूम महबूब जमा जिन बीपी अगवान अगणे MPA सैयद पीर अमीर अली शाह हाशमी की ख़ुसूसी दावती मटियारी हाशमी हाउस ते पहुता। हाशमी हाउस मटियारी ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर मखदूम महबूब जमा जिन मटियारी जी तरक्याती कमन ला 10 करोड़ जूं स्कीमूं ॾियण जो ऐलान कयो। इन सां गॾु मटियारी ज़िले जे अमन जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदे संदसि चवणु हो त मटियारी ज़िले हिकु पुरअमन ज़िलो आहे जंहिंखे कुझु शरपसंद अनासर हथ वठी बदअमनी तरफ़ छिके रहिया आहिनि। इंशाअल्लाह पंहिंजे ज़िले खे पहिरीं जिया अमन वारो बणाईंदासीं ऐं साज़िशी क़ुवतुनि खे नाकाम बणाईंदासीं। मटियारी लाइ तरक्याती स्कीमुनि लाइ अॻूणे MPA सैयद पीर अमीर अली शाह हाशमी की निगरानी में जल्द तरक्याती मनसूबा शुरू कया वेंदा। इन मौके ते मटियारी जे सियासी समाजी ऐं मुअज़्ज़िज़ीन पिणु शिरकत कई, जिन में सैयद जानी शाह हुसैनी, हाजी शहजाद मेमण, असलम सोहो, मुस्तफ़ा शाह हुसैनी, इज़्ज़त अली ब्रहमानी, सैयद अबूज़र शाह ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।